आयो न मक्के शरीफ में उमरे ते गॾु हुआसीं, वरी हा मोटंदे जहाज में भी गॾु हुआसीं। अच्छा अच्छा तव्हांखे यादि कोन्हे को? ख़ैर अस्सलाम वालेकुम मम्मा। शमी आज कॉलेज न वई आहीं छा? ओह सॉरी मम्मा, अव्हांखे ॿुधाइण ई विसरी वियो त असांजा एग्ज़ाम्स पोस्टपोन थी विया आहिनि फॉर 2 months। फॉर 2 months? हा, ऐं मम्मा अॼु चाचा जुमन जे घर दावत भी आहे। चाचे जुमन जे घर दावत? छा जी दावत आहे? का ख़ासि दावत आहे। अमजद साहब जी मूंखे बि आशीष सॾायो आहे मम्मा। त हिननि कपिड़नि में वेंदी आहे छा? छो मम्मा, इन्हनि कपिड़नि खे छा थियो आहे? एॾे ई त वञा पई चाचे जुमन जे घर आशी वटि। न बाबा, ॾाढी का सादी आहीं, दावत में थी वञी, सो बि ख़ासि दावत में, त कपिड़ा बि ख़ासि पाए वञ। ठीकु आहे मम्मा, एज़ यू लाइक। बाय बाय। लौंग फोटा हंडीअ में आऊं खणियो पियो विझां, लौंग फोटा हंडीअ में आऊं खणियो पियो विझां, बचो मुंहिंजो भाउ हिते आऊं ठरियो पियो ठरां, आऊं ठरियो पियो ठरां। सिख बचू सिख, ॾिसी थो कीअं था लौंग फोटा पुलाव में पवनि। पर लौंग फोटा चूरो करे भत में ॼणा पहिरियों दफ़ो पियो ॾिसां। मसालो कहिड़ो, मसाले जो वज़न कहिड़ो, मसाले जो वक़्तु कहिड़ो, मसाले जी मिलावट कहिड़ी, मतिलबु त सॼो कमु आहे वसालनि में। ऐं मियां सॼी सिंध में, पूरी सिंध में फ़क़ति 3 ॼणा हुआ मसालनि जा माहिर। फ़क़ति 3 ॼणा? ॿियो न त पापा, हिकिड़ो थाणे भूला खान जो, ॿियो हटड़ीअ जो ऐं टियों हुसड़ीअ जो। पहिरियां 2 माहिर त वीचारा मफ़ात करे हाणे आऊं ई हिकिड़ो अची रहियो आहियां, बेताज बादशाह, गरम सर्द खटनि ऐं खारनि मसालनि जी मिलावट जो माहिर, यानी कि ग्रेट मिकने। अरे अब्बा, छा पिया करियो? ॾिसो त सही छा वक़्तु थियो आहे, महिमान पहुता बीठा आहिनि। ऐं लौंग, तूं त ईअं हथ छंडियो बीठो आहीं ॼण अॼु असांखे लंघण कढणो आहे। लंघण बि कंदासीं, छो न कंदासीं, बेशक कंदासीं, पर चाची हिते त सभु कमु तयारु आहे, यानी आल वर्क रेडी। पोइ भला ॿुधाए त सही, कहिड़ा ताम तयारु कया अथई हेसि ताईं? हेसी ताईं चाची मूं वॾा इल्मी, अदबी, सकाफ़ती, तारीख़ी ताम तयारु कया अथमि। अरे इहे त ताम आहिनि न, ओड़ मानी त ॿी शइ आहे। 17 रचूं चाची, 17 रचूं। तूं हाणे ॿोड़नि जा क़िस्म ॿुध। बीफ बंभोर, कीमो किंजर, दिल जेरा बुकियूं, बुकेरा शरीफ, चिकन टिका, चौकुंडी। हाणे तव्हां सब्जियुनि जा नाला ॿुधो। गंढेरियूं करेला मिक्स, भिंडियूं नारियल मिक्स, मतिलबु त चाची बोड़ भत मिक्स। को बोड़ खाए ॼण भत पियो खाए ऐं भत खाए ॼण बोड़ पियो खाए। इन खां अॻु त मां इहे ताम न ॿुधा न खाधा। चाची अञा त ॿियूं जेके बि फ्रूट जा नाला त वता ई कोन अथव। बस बस, हाणे तूं मानी रखाई डाइनिंग टेबल ते, अबो अमजी अचण वारो हूंदो। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा खणी काज शुरू कया? ॾिसी वेठो त पोइ पुछी छो थो? तो त मूंखे कुझु बि कोन ॿुधायो आहे। हूअ इन में तूं पंहिंजी बेइज़ती छो थो सम्झी? ॻाल्हि खे अजाया वट न ॾे रही मां। हूअं बि जेकी कुझु तूं करी पई न, तंहिंजो मतिलबु आऊं चङी तरह सम्झां थो। ठीकु आहे, तूं बि पंहिंजी मर्ज़ी हलाए दंग कजांइ। अञा बि जेका मर्ज़ी थींदमि सा कंदसि, केरु रोकींदो मूंखे? चवो लौंग, तूं को वॾो कारीगर आहीं। चाचीअ त तारीफ़ कई आहे, पर जॾहिं खाइबो तॾहिं ॻाइबो। ॿियो न तॾहिं, पर साईं जेकॾहिं ॻाए वॼाए खाइबो त वधीक मज़ो ईंदो न। हाणे शुरू करियो। अबा बिस्मिल्लाह तोखे करणी आहे, शुरू कर। धीअ शमी अञा ताईं कान आई आहे, अलाए छो। पुटाशी तूं फोन करे ख़बर वठ न। हाणे ठहियो, पाणी अची वेंदी, तव्हां त शुरू करियो अबा। न जेकॾहिं शमी खे अचिणो आहे त मिड़ी ख़ैर आहे, थोरी देरि तरसी था शुरू करियूं। टेलीफोन जी कहिड़ी ज़रूरत आहे? अची वेंदी, शमी खां थोरो मज़ो न ईंदो मां।
भई तहां त शुरू करियो, हुअ ईंदी त पोइ पाणी शुरू थी वेंदी। अस्सलाम वालेकुम। तो देर कई शमी, असां सब तुझे राह ते चले वेठा। न न का देर न थी आहे, बस शमी खे याद पे कयोसीं ऐं हीअ अची वई। हूअं शमी यू लुक वेरी स्मार्ट। थैंक यू। सॉरी आशी, अम्मा जो कुछ कम थी पियो, इन लाइ देर थी वई। ओ तहां हाणे ॻाल्हियूं ई पिया कंदव छा? मानी ठरी वेंदी, शुरू करियो। बिस्मिल्लाह। पुट अमजद, हिन मां वठ अचे। अब हिन मां खण। इहो प्रपोजल पर नॉट अप्रूव। छो भला? कुल्फी थी वेंदी हुसी, उते ई नूरी जे कबर वटि दफ़न थी वेंदी हुसी। मौसम मार पितरा खणी हलणा पवंदा। हेलो एवरीबॉडी। हेलो। छा हाल आहे? ठीक सब ठीक आयो? छा जो प्रोग्राम पियो थिए? पिकनिक जो। पिकनिक जो? भई न, क्लिफ्टन हुजे या किंजर, पिकनिक जो प्रोग्राम त रिजेक्ट करणो ई पवंदो। रिजेक्ट? छो भला? जेकी भी प्रोग्राम पेश थिया आहिनि से सभु इन्हनि रिजेक्ट करे छॾिया। मूं वटि हिकिड़ो प्रोग्राम आहे, म्यूजिकल प्रोग्राम, यानी कंहिं बि सुठे मशहूर सिंगर सां शाम। अप्रूव। आशीज़ आइडिया इज रियली वंडरफुल, वेरी इंटरेस्टिंग। त पोइ कहिड़े आर्टिस्ट खे इनवाइट कजे? भाई आर्टिस्ट त तमामु घणा आहिनि, पर मशहूर आर्टिस्ट वरी पेमेंट बि त ओतिरी वठंदा न। पेमेंट इज नो प्रॉब्लम। ठीकु आहे न, मां इहो ॿार अधे खाली ते विझी छॾींदसि। ठीकु आहे न? ठीकु आहे आशी? तो वरी सिफारिश कराई आहे? ना साईं, किथे? किथे जा बचा? वरी कुर्तो कान्हे? ना साईं। तो मूंखे पुराणो कमरो ॾिठो आहे छा? न पोइ अहिड़ा कम करियो छो था? सिफारिश ॾोह जी साबिती थींदी आहे। आउं उहे ॻाल्हियूं न ॿुधंदुसि, सम्झाई? जी साईं। हिन जो रिमांड केसि ताईं आहे? कल सुभाणे ताईं। 3 ॾींहंनि जो रिमांड वधाए वठो ऐं जांच पकी करियोसि। गुला ओ गुला गुला होए गुला खुश त आहे न? ही कैसेटूं आहिनि, न खपनि मूंखे। गुला ॿुधियो त मूं बि कोन आहियूं, यानी कि डोंट हियर इट। पहिरीं ॿुधी पोइ ॾींदो कर मूंखे। न फनकार सुठा, न गाना सुठा। गुला हाणे त पोइ छा थी पियो? ही ॾिस, ही ॾिस, अचे ही वटि केस। हिन में फनकार बि सुठा अथई, त आर्टिस्ट बि सुठा अथई, त ॻाइणा बि सुठा अथई, यानी कि ऑल गुड। ख़राब हूंदी त मथे में हणंदी साईं। सुठो थियो त मूं तोखे यादि ॾियारियो। ख़बर अथई गुला, अॻ में बि तो हिकिड़ो दफ़ो मूंखे मथे में केस अथई ऐं ज़रे घटि इहा मुंहिंजी अखि ते निकिती। त पोइ सुठियूं सुठियूं केस्टूं आणींदो कर न मूं लाइ। इहा लात जे लाइ हाणे सुठियूं सुठियूं केसूं आणींदियूं, ख़बर आहे न? इहो गुला चङो त हाणे आउं हलां थी, चाची रही माए घरां कपिड़ा बि खणा। ॿुध त सही, चरे तूं वेठ सही। ॾिस न, हाणे आउं तुंहिंजे लाइ केस्टूं त सुठियूं आणींदुसि, त तूं थोरो खिल त सही, यानी लाफ एंड टाक। अल्लाह मूंखे देर पई थिए, अञा घर जो कमु रखियो आहे इलाही, वरी शाम जो चक्कर हणंदसि। पोइ न पई वञे? ॿुध गुला, तूं 2 ॾींहंनि खां वठी पढ़ण बि कोन आई आहीं, यानी कि 2 days absent। चिम न त शाम जो चक्कर हणंदसि। चिम न त शाम जो चक्कर हणंदसि। अरे तेरी तो क्या हिकिड़ो ॿुधायां थो ॻाल्हि त हिते सुभाणे मैडम शमिया हिकिड़ो ज़बरदस्त प्रोग्राम रखियो आहे म्यूज़िक जो। म्यूज़िक जो? सच? त पोइ फनकार ईंदा हिते? ॿियो न तॾहिं। लोंग आउं भले अचां? वाह, आउं भले अचां। ईअं कीअं ईंदी आहे? अरे तेरी आउं त तोखे दावत जो कार्ड ॾेई घुराईंदुसि, शाम जो हिते चक्कर हणण ईंदी आहे न, अची कार्ड खणी वञिजे, यानी कि इवनिंग कार्ड। पर लोंग कार्ड सुठो ॾिजे। फर्स्ट क्लास A1। ऐं ख़बर अथई इहो प्रोग्राम आहे न, आउं रिकॉर्ड कंदुसि। छा लाइ? छा लाइ? इन करे त इहो प्रोग्राम रिकॉर्ड करे तोखे ॾियां त जीअं तूं वेही ॿुध।
इहा कैसेट त पोइ ॾाढी सुठी हूंदी ऐं जल्दीअ में अची रही मां वटां कपिड़ा खणी पोइ कार्ड खणण अचां थी ठीकु आहे न हाँ बड़ा चीज जल्दी कार्ड न खपे न अजी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा हाजी सोनारा अॼु हेॾां कीअं? बस अदी घुराईंदा आहियो त ईंदा आहियूं। बेगम साहबा कुझु ज़ेवर ॾियारे मोकिलिया हुआ पालिश लाइ से ॾियणु आयोसि। गच ज़ेवर हुआ? हा के टे चार पहुचण वारा खानदानी सेठ हुआ ऐं खानदानी ज़ेवर हुआ। पोइ ऐं ॿिया बि कुझु ज़ेवर हुआ मुंडियूं चूड़ियूं ऐं झूमर टिको। अच्छा अच्छा हाणे ज़ेवर पालिश थिया आहिनि त 2-4 साल सुठी हालत में रहंदसि। चङो अदा। अॼु ॿी ॻाल्हि ज़ेवरनि जूं ॾाढियूं सुठियूं नयूं डिज़ाइनियूं आयूं आहिनि। बेगम साहबा चयो आहे ॾेखारण लाइ जेकॾहिं तूं चवीं त तोखे बि ॾेखारियां की लाइ ज़रूरत हुजे त। हा हा अदा छो न ज़रूरत थींदी माशाअल्लाह बच्चे शाला हाणे त आशीअ लाइ उनजो बि फ़िक्र करणो आहे। हा दी माइटनि खे त हर को फ़िक्र करणो आहे। हा अदा हाणे तोखे बि सुठी ख़बर मिलंदी ॿुधण लाइ। अजी त पोइ ज़ेवर अदा मां तोखे पाणे फ़ोन कंदसि। पोइ मूंखे इजाज़त ख़ुदा हाफ़िज़। चङो। खानदानी ज़ेवर पालिश था थियनि नयूं डिज़ाइनूं थियूं ॾिसजनि। अञा भई जागी छा? सवेर खां वेठी आहियां त तूं अची त मां सुम्ही पवां। साझुर वञणो अथमि ॻोठ। ॻोठ? तूं ॻोठ पई वञी? इहा वरी कहिड़ी जूझकी जागी अथई ओचितो ई ओचितो? बसि वञा थी। पर ख़ैर मां छो अॻे न वेंदी आहियां छा? ईअं पर सुभाणे बंगले में ॻाइणु आहे तूं हीअं कर जो परीहं हली वञे। इहो तूं ई वेठो ॿुध राग मूंखे नथा वणंदी इहे खिटराग। खिटराग आहे इहो? हा इहो सॼे घर जी ख़ुशी आहे ऐं आशीअ ऐं शमीअ गॾिजी इहो कमु कयो आहे। चङा चङा माण्हू ईंदा रही मां बेगम साहिबा सेठ ख़ालिद। हा हा बेगम साहिबा सेठ ख़ालिद ऐं सेठ मोहम्मद जुम्मन सभई हूंदा। ए हिकिड़ी रुगो मां कोन हूंदसि त कहिड़ी क़यामत अची वेंदी। ईअं चइबो त ॾाढी सिक लॻी अथई पंहिंजी मासा ते। हिकिड़ो ॾींहुं बि सुख नथो अचे। ए सॼे साल खां पोइ थी वञा अञा बि सिक न लॻंदमि। तो त कोन रखी कंहिंसां पर मुंहिंजी त हिकिड़ी मासात आहे उते उन जा बि ॾोरा पातो ॾी मूंखे। ऐं ॿुध मूं बेगम साहिबा खां मोकल वठी छॾी आहे ऐं ड्राइवर खे बि चई छॾियो अथमि। छा 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 ड्राइवर खे बि चई छॾियो अथई? तंहिंजी माना त आऊं सॼो ॾींहुं तेसीं ताईं घर में ॿधो वेठो हुजां जेसीं ताईं तूं मोटी? भई कम कार लाइ गाॾी त खपंदी न। इन हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि आहे तूं खणी सुभाणे टैक्सीअ ते चढ़जाए। ईअं आऊं टैक्सीअ ते चढ़ां? ऐं हाणे वधीक ॻाल्हि छुटी मूंखे सुबुह जो सवेर निकिरणो आहे मां सुम्हां थी। ऐं हा ॿुध खीर तुंहिंजो ढकियो रखियो आहे जॾहिं दिलि चाहे तुंहिंजी खणी पी छॾिजांइ। यस मिस मेरी। सर बाक़ी ये थोड़ा कार्ड बचा है जिते मैं एड्रेस टाइप करे छॾियो आहे। हूअं टेलीफोन ते इन्विटेशन त सभिनी खे ॾेई छॾियो अथऊं पर ही पहुचाए छॾजनि त सुठो थींदो। लेडीज़ एंड जेंटलमैन अव्हांखे वेलकम चवंदे मां अॼोके प्रोग्राम जी शुरूआत करियां थी। असां सभिनी जे विच में वेठल फिल्म ऐं टीवीअ जे मशहूर ऐं मक़बूल सिंगर मोहतरम अरशद महमूद के रिक्वेस्ट करियां थी त हू पंहिंजी पसंदि जो को बि सॉन्ग असांखे ॿुधाइनि। थैंक यू।
साजन हाणे कर तूं भेरो साजन हाणे कर तूं भेरो मौसम खाधो आहे तेरो मौसम खाधो आहे तेरो साजन हाणे कर तूं भेरो साजन हाणे कर तूं भेरो आस जा गुल टिड़ण लगा आहिनि भंवर गुलनि ते फिरण लगा आहिनि आस जा गुल टिड़ण लगा आहिनि भंवर गुलनि ते फिरण लगा आहिनि तूं बि अची वञ सुबुह सवेरो तूं बि अची वञ सुबुह सवेरो मौसम खाधो आहे तेरो मौसम खाधो आहे तेरो साजन हाणे कर तूं भेरो